कुछ वक्त गुज़रियो आ, कुछ गुज़री वेंदो फ़हीम। कुछ वक्त गुज़रियो आ, कुछ गुज़री वेंदो फ़हीम। सब्र जे दामन खे न दागदार कबो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, बज़ में मेहरान स्टूडियो मां आहियो होस्ट साले बबर पंहिंजे टीम जे तरफ़ां ऐं पंहिंजे तरफ़ां तव्हांखे सलाम पेश करे थो। दोस्तों, अॼु जेका असांजी महिमान शख़्सियत आहिनि, उहे महिमान शख़्सियत कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि। अॼु यकीनन असां हैदराबाद में मौजूदु आहियूं, पर उन्हनि जो जेको तालुक़ु आहे उहो मटियारी ज़िले जे ख़ूबसूरत शहर हाला सां आहे। हाला पंहिंजे नाले सां सुञातो वञे थो। कई हाला जूं जेके सुञाणपूं आहिनि ऐं कई शख़्सियतनि जे हवाले सां सुञाणपूं आहिनि ऐं उन कारीगरीअ जे हवाले सां सुञाणपूं आहिनि ऐं कई हाला जा ब्रांड जेके आहिनि उन हवाले सां सुञाणपूं आहिनि। ऐं आउं चवंदो आहियां त जेका शख़्स आहे उहो बि हिकिड़ो माना इलाइक़े जो हिकिड़ो ब्रांड हूंदो आहे, हिकिड़ी सुञाणप हूंदो आहे। यकीनन अॼु असां अहिड़ी ख़ूबसूरत शख़्सियत सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं ऐं पाण इंतिहाई जेके इल्मु अदब सां सॼी ज़िंदगी उन्हनि जो तालुक़ु रहियो ऐं तमामु वॾी बज़मनि में वेठा ऐं हाला जे तमामु वॾनि घराणनि सां जेके इल्मु अदब जा गहिवारा सॼा वञनि था, उन्हनि जी सोबत में रहिया। ऐं पाण सिंध जा इंतिहाई ख़ूबसूरत शाइर ऐं हुनजी शाइरीअ में एॾी कमालियात आहे ऐं एॾी मुआशराती जेका हक़ीक़त बयानु थियल हूंदी आहे, सच पुछो त दिलि वाह वाह करण खां सवाइ न रही सघंदी आहे। दोस्तों, अचो अॼु अॼोकी शख़्सियत सां मुलाक़ात कराईंदासीं। मोहतरम जनाब आशिक़ हालाई मेमण साहब। अस्सलाम वालेकुम साईं आशिक़ साहब। साईं वालेकुम सलाम सर। साईं ख़ुशि वेठा, तबियत ठीकु अल्लाह आहे जा फ़िकिरत करम, अल्लाह जा साईं? करम। वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो बज़ में मेहरान खे। ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे जो सिंध जे तमामु ख़ूबसूरत शाइर सां असीं अॼु वेठा आहियूं। साईं आशिक़ साहब, असां पंहिंजो मुकमल तारफ़ असांजे नाज़रीन सां कराईंदा। सभ खां पहिरियां ई मोहम्मद साले बबर साहब तव्हांजो ऐं शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां हुन क़ाबिल सम्झो। आउं त तिफ़िले मकतब आहियां ऐं अदब जी दुनिया में त वॾा नाला, वॾियूं शख़्सियतूं जिन जा वॾा कम थियल आहिनि। मुंहिंजो तइलक हाला पुराणा सां आहे। मटियारी ज़िले जो ख़ूबसूरत इल्मी अदबी सक़ाफ़ती शहर आहे ऐं मुंहिंजी तइलीम बि बुनियादी उते थी आहे। उन खां पोइ हाला जे सरवरी कॉलेज में असांजी तइलीम थी। इंटर खां पोइ वरी इंजीनियरिंग पास करण जे लाइ जामशोरे, पोइ उते सिलसिलो इंजीनियरिंग पढ़ियासीं। इंजीनियरिंग खां पोइ MA इकॉनॉमिक्स LLB, पोइ वरी ख़ैर जो रहियासीं नौकिरीअ जे सफ़र में, त उते 36 साल आऊं सर्विस करे चुको आहियां इंडस्ट्रियल डेवलपमेंट बैंक ऑफ पाकिस्तान में। उन में 2 साल 3 साल पहिरीं 2021 जुलाई जे आऊं रिटायर थियो आहियां। वाह वाह, तमामु बहितरीनु। यकीनन तव्हांजो वसी तजुर्बो हूंदो। साईं आशिक़ साहब, सफ़र जे ही जेको अदबी सफ़र आहे इन जी शुरूआति किथां थी ऐं शाइरीअ जी जेका शुरूआति इहा कॾहिं खां थी? सर 1978 में। 78 में? हा, जॾहिं आऊं फस्ट ईयर जो तालिबे इल्मु हुउसि। असांजो ॻोठु तमामु इल्मी अदबी मक़सदु आऊं छा चवां त ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल दीवाने जो ग़ज़ल जो इहो आख़ुन क़ासिम या हिते सोज़ हलाई खे आऊं नथो विसारे सघां, जो मुंहिंजो उस्ताद बि आहे ऐं मुंहिंजी हुन हिमत अफ़ज़ाई, मुंहिंजी हुन इस्लाह मुंहिंजे शहरनि खे रंगीनी ॾिनी ऐं मूंखे इहो तजसुस ऐं मूंखे हिन हिमत ॾिनी। उन खां पोइ उन सिलसिले खां पोइ इल्मी अदबी तंज़ीमूं जेके उन्हनि सां जुड़ियल रहियसि। पोइ बज़्म तालिबुल मौला में हज़रत मख़्तूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला साहब मूंखे मुंतख़िब कयो प्रेज़िडेंट बज़्म तालिबुल मौला जे लाइ, हाला पुराणे जे लाइ। 5 सालनि ताईं आऊं रहियुसि। साईं साले बबर साहब, इहा असांजी ख़ुशकिस्मती हुई त मख़्तूम तालिबुल मौला साहब जिन जे मोहबत में, शफ़क़त में, उन जे सुहबत में, उन जे साए में वॾा वॾा शाइर ईंदा हुआ, मुशाइरा थींदा अठास बंगले ते साईं जिन जे। उन में एहसन अल हाशमी साहब, उस्ताद बुखारी, साकी हलाई, हा साकी हलाई, ग़ुलाम हलाई ऐं मंसूर विरागी साहब जहिड़ा तमामु, सोज़ हलाई, सलीम हलाई ऐं जलील साहब, जलील अबड़ो साहब, उहे वॾियूं जेके महाशख़्सियतूं ईंदियूं उन्हनि खे ॿुधण ऐं असांखे इन जो असांखे वॾो तजुर्बो ऐं ॿियो असांखे शऊर मिलियो। बिल्कुलु सही। वाह वाह, तमामु बहितरीनु। साईं शायदि यकीन तव्हां वॾी ॻाल्हि कई, साईं तालिबुल मौला सां तव्हांजूं रिहाणियूं रहियूं।
त साईं सां का यादगार का अहिड़ी का यादि साईं सां वाबस्ता जेका शेयर कंदो? साईं जो कहिड़े रुख सां आउं ज़िक्र ख़ैरु कयां। वाह वाह साईं इल्मी, अदबी, सियासी, समाजी हर रंग में हो। वाह वाह ऐं वाह एक्चुअली आउं अर्ज़ु कयां त तालिबुल मौला साहब जहिड़ो न थियो ऐं न थींदो। वाह 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 ऐं असां त तालिबुल माल आहियूं, हू जी तालिबुल मौला वाह हो। वाह वाह जी ॻाल्हि ऐं तालिबुल मौला साहब जे जॾहिं मुशाइरे में वेंदासीं, मखतूम अमीन साहब जिन बि वेहंदा हुआ, जी 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 ऐं मखतूम जमील साईं जन बि, हाँ, ऐं मखतूम सईद ज़मा तॾहिं आतिफ़ सरवरी सॾाईंदो हो जी शाइरी में। जी उहे मक़सदु त उन्हनि शख़्सियतुनि सां वेहण। हाँ, ऐं आउं नालो असांजो ख़ादिम अलवी साहब, खादम अलवी साहब बिल्कुलु हा, बिल्कुलु बहितरीन उहे माण्हू जी ऐं काफ़ी वाह दोस्त सही उते असांजा उहे वेहंदा हुआ उन वाह खां ॿुधणु साईं जूं ख़ूबियूं कहिड़ियूं कुझनि। बिल्कुलु हिकिड़ो नफ़ीस क़िस्म जी शख़्सियत, घटि ॻाल्हाऊ ऐं माना ख़ेज़ ऐं ज़ू माना वारो। वाह ऐं आउं त सम्झंदो हुउसि त साईंअ खे परख जा पैमाना के अजीब हुआ, वाह जो वाह साईं कंहिं सां न बि ॻाल्हाए या माण्हू को न बि ॻाल्हाए त साईं पेर खां वठी हुनजे चहिरे ताईं सम्झी वेंदो त हीउ अक़ीदत सां आयो आहे, कम सां आयो आहे, या वाह वाह ईअं ई आयो आहे। वाह मक़सदु त हुनजो जहिड़ो अल्ट्रासाउंड निकिरी वेंदो हो, परख हूंदी परख हूंदी, शनासाई शनासाई वॾी हूंदी। सुभान अल्लाह। वाह 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 साईं हाणे यकीनन शाइरी त तव्हां हेॾे वॾे घराणे सां तव्हांजो तालुक़ु रहियो, हेॾी वॾी बज़म सां, बल्कि साईं जन सां तव्हांजी मुलाक़ातूं रहियूं। ऐं पोइ साईं घणा शाइरी जा किताब तव्हां हेसि ताईं छपिया सर मुंहिंजो हिकिड़ो किताबु छपियो जी जंहिं 2010 में, जी हुन में हिते उनजी महूरत थी ऐं सही मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में। माशाअल्लाह मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त मूं जहिड़े नंढड़े हिकिड़े लेखक शाइर जे हुन ते इब्राहिम जोइ साहब लिखियो आहे, वाह 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 हमीद सिंधी साहब लिखियो वाह आहे, वाह वाह इनायत बलोच साहब लिखियो आहे, डॉक्टर सलेमान शेख साहब लिखियो आहे, अल्ताफ़ शेख लिखियो आहे, ऐं फहमीदा हुसैन चेयरमैन वाह सिंध वाह वाह लैंग्वेज अथॉरिटी जी, उन लिखियो आहे, शाहिदा परवीन अबरो उन लिखियो जी आहे, ऐं असांजो आहे चांडियो साहब उन बि लिखियो आहे। मक़सदु त माशा एतिरनि शख़्सियतुनि लिखियो आहे जो आऊं ॾाढो पाण खे यानी सम्झां थो, ख़ुशनसीब थो जी जी सम्झां। ऐं यादि अची वियो त जॾहिं किताबु छपिजी वियो त मूंखे आकाश अंसारी चयो त मुंहिंजो तो ते कर्ज़ु आहे ऐं तो मूंखां बि न लिखायो। मूं चयो साईं अच्छा तव्हां परे था रहो, सही हा इन करे चई हा कमिटमेंट कर त ॿियो जॾहिं तुंहिंजो शाइरी जो मजमूओ अचे उन ते आऊं लिखंदुसि। वाह 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 त इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे। हा सही पोइ उनजी हिते महूरत थी, पोइ जी वरी 2013 में न्यू दिल्ली इंडिया में बि महूरत थी हुन उन किताब जी, किताब जी अच्छा ऐं मूंसां हुते शाम मल्हायूं हा जंहिंमें तव्हां विया हुते आऊं हुते वियुसि। वाह 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 हा, उते डॉक्टर मुरलीधर जेटले, जी जी डॉक्टर मुरलीधर जेटले, हीरो ठकुर, लक्ष्मण कुमल भाटिया, अच्छा जेके हिते जे सम्झो त इब्राहिम जोइ साहब, डॉक्टर नबी बख्श बलोच जे लेवल जूं लेवल जा हस्तियूं माण्हू आहिनि, जी उहे ख़ुदि इदारा आहिनि। वाह वाह तो बिल्कुलु उते हुन सां मुलाक़ातूं थियूं, हुननि इज़त अफ़ज़ाई कई, मुख़्तलिफ़ चैनलनि ते इंटरव्यू थिया, सही त इहो सिलसिलो रहियो। इहे सही यादियूं मूंसां वाबस्ता आहिनि। हा तो हा असांजी हिकिड़ी बिल्कुलु सादी शाइरी आहे। सही मुंहिंजे शाइरीअ जो हिकिड़ो मौज़ू न आहे, सही ऐं हमद, नात, मनक़बत, इश्क, इनक़लाब, सही वाई, काफ़ी, बैत, वाह टेड़ू, सही हर रंग में सही हर सिंफ कोशिशि में कई, तव्हां हर शाइरी कई सिंफ में कोशिशि कई बिल्कुलु आहे कोशिशि कई आहे त तव्हां पंहिंजो। हा पर अॼु आऊं वरी थोरो पंहिंजे नए शाइरीअ में असांजे समाज जा ॿिया बि मसाइला आहिनि, बिल्कुलु हा इक़्तिसादी, कई अक्स आहिनि समाजी उन में इहे तकलीफ़ूं आहिनि, हा त जेकॾहिं शाइर उनखे बयानु न कंदो त आउं सही सम्झां थो त उहो फिर पोइ सुठी न आहे। त इन करे इन सही ते बि थोरो असांजो आहे त इहे जेके हा समाज जा जेके आहिनि हा ऐं दाहूं पीड़ाऊं आहिनि, सही उनखे बि शाइरनि खे वाह पसंदि वाह वाह साईं हाणे जॾहिं शाइरीअ जी ॻाल्हि थी वई आहे त पोइ हाणे असांजे नाज़रिन खे भला को पंहिंजे अलाह जे ॾिने मां कुझु ॿुधाईंदा त पोइ अॻिते हलूं। साईं जेके मूंखे ॿ चारि लाइनूं यादि आहिनि जी जी उहे आउं तव्हांखे ॿुधायां थो।
ही जग आहे रंग रंगीलो, ही जग आहे रंग रंगीलो। ज़ाहिर मिठड़ो पर ज़हरीलो, वाह 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 वाह। मेण जो रस्तो नाहे मिठड़ा, मेण जो रस्तो ना है प्रीत मिठड़ा। जो पंधु अथई पथरीलो। वाह 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 वाह। इहो कंहिं ग़ज़ल जी 4 लाइनूं हुयूं। सही। ॿियो वाई तव्हांखे ॿुधायां, दिल में दर्द लिकाए रखजां, दिल में दर्द लिकाए लिकाए रखजां। रखजां, पंहिंजा चप न चोर, हाल न कंहिंसां ओर। ओह आहिनि ॼाण सुञाण में औखा, माण्हूअ मंझि ऐं काठीअ पोर, हाल न कंहिंसां ओर। वाह 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 वाह। कंहिंजो घर जले पियो शायदि, कंहिंजो घर जले पियो शायदि, शुइलनि कहिड़ो शोर, कंहिंसां हाल न ओर। वाह वाह। आशिक अॼुकल्ह बणिजी पिया आदम, आदम खोर, कंहिंसां हाल न ओर। वाह 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 वाह। मुकरर साईं सर मुकरर। सर सर इहो मुकरर साईं। आशिक अॼुकल्ह बणिजी पिया आदम, आदम खोर, कंहिंसां हाल न ओर। वाह साईं वाह। त इहो शाइरी आउं सम्झां थो त काफ़ी फनकारनि बि ॻाई आहे, पर अच्छा। आउं शायदि एतिरो मोतबर या एतिरो शाइर वॾो न आहियां जेतिरो मूंखे जेका पज़ीराई मिली आहे सिंध जे शायदि कंहिं फनकार न ॻायो हुजे मुंहिंजे। उस्ताद जुमन मूंखे ॻायो आहे रेडियो पाकिस्तान ते, नज़रुनि साण निहोड़े हलियो वे, यार सॼण तूं दोस्त सॼण तूं, एड़ीअ चाढ़े फरहो कढी वे, तार तिखीअ में ॿोड़े हलियो वे। उस्ताद जुमन खां पोइ अंबर महक, दीबा सहर, ऐं खुशबू लगारी, तामीर हुसैन, ऐं सज्जाद यूसुफ, ऐं कंहिंजा नाला वठी क्या मूंखे यादि न पिया अचनि, ऐं पंहिंजो सूफ़ी जेको असांजो रागी आहे अली मुराद जतोई साहिबु। इन पर आउं वॾो इन मामले में ख़ुशि नसीबु आहियां त मूंखे जेको सुठनि ऐं घणनि फनकारनि ॻायो आहे जेका मुंहिंजी ख़ुशि नसीबी आहे। वाह वाह साईं, तमामु बहितरीनु साईं। ज़िंदगी जा के यादगार सफ़र तव्हांखे जेके असां शेयर कंदा? सर ज़िंदगी त आहे सफ़र जो नालो आहे, ऐं हर क़दम ते तव्हांखे वाक़ई पेश अचनि था। त पर आउं जॾहिं इंजीनियरिंग पढ़ंदो हुउसि त आउं बस में वेठो हुउसि त को बीठो हो, हुनखे मूं जॻह ॾिनी त हुन चयो साईं महिरबानी तव्हां किथे जा आहियो? मूं चयो त आउं हाला जो आहियां। चई साईं तव्हांजी महिरबानी, पर पोइ तव्हां आशिक़ हालाई खे सुञाणो? मूं चयो आउं कोन सुञाणांसि। त उन सां कचहरी थींदी वई। पोइ जेॾीमहिल हाला जे वेझो आयुसि मूं चयो त आशिक़ हालाई आउं पाण आहियां। त इहे वक़्त जे हर मोड़ ते थींदा रहंदा आहिनि तजुर्बा। साईं आउट ऑफ कंट्री के तव्हां सफ़र कया, हिकिड़ो तव्हां ॿुधायो न्यू दिल्ली तव्हां विया। जी सर। उन खां अलावा के तव्हांजा सफ़र रहिया? न सर, ॿिया मक़सद त पाकिस्तान अंदरि पाकिस्तान नेशनल काउंसिल ऑफ आर्ट में या मुख़्तलिफ़, ऐं हिन वक़्तु बि आउं 8-10 पंहिंजो इल्मी अदबी तंज़ीमुनि सां सॼाड़ियल आहियां। जंहिंमें विक्टोरिया आर्ट्स काउंसिल में बि आउं 15 साल रहियो हुउसि। हुन खां पोइ हवा आर्टिस्ट वेलफेयर में, या हिन वक़्तु सरपरस्त आहियां सिंध आर्ट्स काउंसिल जो, या ॿियूं बि असांजा दोस्त जिन जूं तंज़ीमूं आहिनि उन में तिफ़ले मकतब जे हैसियत सां पोइ असां पंहिंजे हिसे जो ऐं पंहिंजे मुहबतुनि जो माना उन काफ़ी इदारनि सां तव्हांजो थियो हुयो। ज़िंदगी में के वॾा एवॉर्ड मिलिया हुजनि तव्हांखे? एवॉर्ड त एवॉर्ड हूंदो आहे, पर के एवॉर्ड तव्हांखे मिलिया? सर आउं सम्झां थो बेशुमार बेशुमार मूंखे एवॉर्ड मिलिया आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे मक़सद लाड़काणे में या सखर में या तव्हांजो कराची में। हिते जेके तंज़ीमूं आहिनि सियासी समाजी उन में त असांजो हर क़िस्म जो रंग रहियो आहे। हर यानी इहो असां सियासी शाइरी बि कई आहे, इनक़िलाबी शाइरी बि कई आहे, पर उन में न हिकु वल्गरिटी न का तरफ़दारी, बेबाक उसूल वारी जंहिंमें सिंध जी तर्जुमानी थी। वाह वाह। प्यार हिकिड़ो फितरी अमल हुअं ई आहे, ऐं प्यार खां सवाइ त को बि माना इंसानु ख़ाली न आहे प्यार खां सवाइ।
भला ज़िंदगीअ में को प्यार थियो तव्हांखे कंहिंसां, शायदि हुजे ऐं प्यार न थिए? सर आउं अर्ज़ु कयां त शाइर खे रुॻो प्यार कोन थींदो आहे, सभिनी खे इश्क थींदो कोन थींदो आहे। इश्क त सभिनि खे थींदो आहे, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं शाइरनि ते हूंदो त जेके माना शाइर चए माना हिनखे इश्क, हा इश्क जी आउं अर्ज़ु कयां पियो त शाइरी का इल्म अदब तइलीम ते या डिग्रीअ ते या उहिदे ते न आहे, इलामा इलामा इल्हाम आहे त इलामा हीअ मक़सदु त हिकिड़ी ॾात आहे। ज़ात आहे। आउं ख़ुशनसीब थो सम्झां त मूंखे इन्हनि कचनि फिकनि लफ़्ज़नि लिखण जी जे ॾात मिली आहे हा ऐं ॾांहुं मिलियो आहे त उहो मालिक जी आहे। आउं अर्ज़ु कयां त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मैट्रिक पास बि कोन हो, न सॼी दुनिया हुन ते PhD थी करे। कहिड़ी करे थी। असांजे हालात के सईदाबाद में हिकिड़ो अहिड़ो शाइर हो जेको मखदूम साहिब वटि असां ईंदासीं, 2 दर्जा बि कोन पढ़ियल हो। अच्छा उहो जंहिंमहिल शाइरी चवंदो हो त चवंदो यार मुंहिंजी लिखो, ऐं चवां थो अच्छा पोइ हुते पढ़ंदो। अहिड़ा बि आहिनि वाह वाह के वाह 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 वाह, तमामु बहितरीनु। साईं अशरफ, असांखे हिकिड़ो को वरी पंहिंजे अलाह जे ॾिने मज़ा को नज़म गज़ल। जी साईं। साले साहिब हिकिड़ो शेर आहे जी जी साईं, इरशाद इरशाद ताज़ो। इरशाद इरशाद। कुझु माण्हू ॾाढा सुहिणा, कुझु माण्हू ॾाढा सुहिणा पर जहिड़ा प्लास्टिक जा गुल। जहिड़ा प्लास्टिक जा गुल। वाह 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 वाह। कुझु माण्हू ॾाढा सुहिणा पर जहिड़ा प्लास्टिक जा गुल, नका महकार मंझिन टूह जहिड़ा कड़ा कातिल। रुॻो ॾिसण जा, कोई बेफैज़ माण्हू जे प्लास्टिक जे गुल वांगुरु रुॻो ॾिसण ताईं हिननि में को महकार आहे कोन आहे, खुशबू कान्हे। न ॻिचीअ में पाइण जहिड़ा, न क़बर ते चाढ़ण जहिड़ा, न ॻिचीअ में पाइण जहिड़ा, न क़बर ते चाढ़ण जहिड़ा, जग में ज़ाहिर जीअरा पर असुल में मोलनि मिसल। कुझु माण्हू ॾाढा सुहिणा पर जहिड़ा प्लास्टिक जा गुल। वाह साईं वाह वाह वाह। कमु न आयो जेको कंहिंजे कंहिंखे दोस्त, कमु न आयो जेको कंहिंखे दोस्त, जीअर ई पढ़ी छॾनि मथांसि कुल। कुझु माण्हू ॾाढा सुहिणा पर जहिड़ा प्लास्टिक जा गुल। वाह साईं वाह 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 वाह। ही ज़माने समाज जी ॻाल्हि आहे। जी 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 जी। आज़माइलनि खे आज़माए वरी ऐवाननि में पहुचाए। वाह 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 वाह। आज़माइलनि खे आज़माए वरी ऐवाननि में पहुचाए, कीन सुधरिया कॾहिं अजाई अव्हांजी भुल। कुझु माण्हू ॾाढा सुहिणा पर जहिड़ा प्लास्टिक जा गुल। वाह साईं वाह 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 साईं, तमामु बहितरीनु, तमामु सुठी जेका सा जेका मंज़र निगारी तव्हां मुआशिरे जी पंहिंजे लफ़्ज़नि में पेश कयो था, यकीनन इहो सॼो हिकिड़ो मुआशिरे जो पस मंज़र आहे जेको शाइर जो मुशाहिदो आहे, शाइर मुशाहिदो करे थो। ऐं यकीनन इहा त भली ॻाल्हि आहे त कुझु माण्हू ॾाढा सुहिणा पर जहिड़ा प्लास्टिक जा गुल। हाणे प्लास्टिक जे गुल में न को अहसासु, न को खुशबू। वाह वाह, तमामु बहितरीनु। साईं अशरफ, असांजे चैनल जे लाइ कुझु चवंदा त असांजो जेको ही कमु आहे उन हवाले सां का तव्हां रहनुमाई का असांजे लाइ नसीहत? साईं आउं सम्झां थो अॼु जे नफ़्सा नफ़्सी जे दौर में जॾहिं माण्हू पंहिंजो पाण खे बि कमु नथो अची सघे, ॿिए खे त थी परे जी ॻाल्हि, उन में तव्हां जेको हीअ पैगाम ॾियो पिया ऐं हर हिकु यानी माण्हूअ जी पज़ीराई, उनखे इज़त अफ़ज़ाई ऐं उन जो आउं सम्झां मैसेज जेको कन्वे पियो कयो, इहो हिकिड़ो वॾो आउं सम्झां थो कमु आहे ऐं ॾुखियो कमु आहे, हर हिक जे वस जी ॻाल्हि न आहे। त अलाह तव्हांखे आउं सम्झां थो त हिमत ॾिनी आहे, वधीक तव्हांखे हिमत बि ॾींदो त इन सिलसिले खे बरक़रार रखंदा। महिरबानी साईं। साईं ॾिसंदड़नि जे लाइ को पैगाम, जेके ॾिसंदड़ आहिनि असांजा शाइर अदीब, उन्हनि जे लाइ, नौजवाननि जे लाइ पैगाम? सर असां त पाण चाहींदा आहियूं त को असांखे पैगाम ॾिए त असां तिफ़ले मकतब आहियूं, पर सौदो तमामु सवलो आहे त मुहबत सां, प्यार सां, इज़त सां, अदब सां पेश अचिजे ऐं ॿिए जी इज़त कजे। पोइ हुन में वालिदेन बि अची विया, दोस्त बि अची विया, पंहिंजा बि अची विया, पराया बि अची विया। उहा शनासाई हुजे
त आउं सम्झां थो त सौदो ॾाढो सवलो आहे वाह वाह ऐं वाह तव्हां वाह में वाह। झुकाव हुजे, झुका हुजे, न्याज़ न विड़त। न्याज़मंदी जे, हा छो जो उहो झुकाव हा फलदार वण जो ई जेको आहे सो हा शेवो आहे। सही सो इहो बिल्कुलु। सिलसिलो जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में पंहिंजे तरक़ीअ जो ऐं पंहिंजे जियापे जो हिकिड़ो अमल आहे। साईं वॾी महिरबानी साईं आशिक़ अलाई साहब, वॾी ऐं तव्हां सां महिरबानी मिली करे तव्हांजी। ख़ुशी थी। ऐं असीं दुआ घुरूं त अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, ऐं सदाईं पंहिंजे सिंध जे लाइ ऐं सिंधी माण्हुनि जे लाइ शाइरी लिखंदा रहो, ऐं उन्हनि खे मोहबत जी तरफ़, प्यार जी तरफ़, तरक़ी जी तरफ़ ऐं भाईचारे जी तरफ़ उत्साहींदा रहो। यकीननि तव्हांजी शाइरी ॾाढी मानाख़ेज़ आहे। तव्हां सां मुलाक़ात करे ख़ुशी थी ॾाढी। नाज़रीन, असांजी अॼोकी मुलाक़ात जेका मोहतरम आशिक़ अलाई साहब सां आहे उहा अॼु पुॼाणी ते पहुचे थी। इंशाअल्लाह ताला वरी नए प्रोग्राम में नई शख़्सियत सां तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई, महिरबानी।